पर अचो कुरान के सुञाणियो कुरान अजो को मौजू कुरान जे मुतालिक मां अमा जे आडो 87 पारे जे शुरुआत मो आयतू तिलावत कयम। इन आयतन में तफसीर शान नुज़ूल लिखन था। सुनो रबी करीम सवचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमानता मक्के शरीफ में मुझो सौट हजरत जाफर तैयार रज़ी अल्लाहु ताला अन्हु जेको कुरान जो भी कारिया कुरान जो हाफिजा फरमानता वञो उन्हीं के वठी चो वठी आया। फरमानता जाफर तैयार चंद ॿिया भी कुरान जा कारी कुरान जा हाफिज हितां वठो तोखे मुझो मक्को भी छॾणो पवंदो अरब भी छॾणो पवंदो तोखे यमन जे बादशाही में वञणो पवंदो। यमन जो बादशाह नजाशिया और जे सारी जिंदगी गुनाह कया हन गुनाहन में भरियो पियो आ एक वार भी ऐबन में वादो कोने सको उन्हीं जे सामो कुरान पढ़ तुझो कमात हिदायत करण मुझे अल्लाह जो कमा। अर्ज क्या जाफर तैयार चंद ॿिया भी कुरान जा कारी कुरान जा हाफिज निकता हन। सफर कंदे कंदे यमन जे बादशाही में आया। यमन जे बादशाह नजाशी के खबर पई तो मक्के खां हिकड़ी जमात आई आ पर चवंदा साईं वजीर चवंदा साईं एड़ी गरीब जमात आ पटकन जूं लीड़ा लड़कन थियूं कमीसन के ट्रोपा ॾिना पिया अथनि किन के पेरन में जुती आ त के पेरे उघाड़ा। नजाशी बादशाह पंहिंजे गवर्नर के घुरायो चई अदा ॻाल्हि ॿुध हे मक्के खां हिकड़ी गरीब जमात आई आ इन सां वञी करे ॻाल्हा जे चंदो वठनी त चंदो ॾियनि उन्हनि खे वापस। गवर्नर आयो सिपा सालार हजरत जाफर तैयार हजरत अली मुर्तजा शेर खुदा जो बिरादर भाव हजरत अली साईं जो भाव मुझे सुने साईं जो सौट कुरान जो कारिया कुरान जो हाफिज साग में सिपा सालार हुआ कड्डा कुरान जा कारी मुझे सुने साईं जा सहाबी कड्ड त सग में हेया। गवर्नर आयो ओ मक्के जी जमात वारो असा जे बादशाह के खबर पई आ त तमा गरीब आयो मिस्कीन आयो असा के बादशाह चयो आ जेको तमा ज़बान सा चंदो चो त असा ता के दे। सबा सालार हजरत जाफर तैयार रज़ी अल्लाहु ताला ने फरमाया तो गवर्नर वनी बादशाह के चो ओ ये मक्के खां जेका जमात आई आ चवेस त ये चंदे वठण लाए ना आई आ तोखे चंदे देण लाए आई आ। चेस हम लेने वाले नहीं है हम देने वाले असा दीदा से उन्हीं की। गवर्नर वे बादशाह रे बादशाह साईं हे त चवंदा सा तोखे चंदो दींदा चवंदा वठी चोस छा खणी आया मुझे ला कड़ी सुखड़ी के आंदी तो वठी आया तके तो आयन हथे खाली किन के जुती आहे बेचारन के त किन के कोने गरीब हन गरीबी मेहणो ना है मुजादा मिस्कीनी मेहणो कोने वको मुझे सुने रबी करीम साईं ये फरमाया बदल इस्लाम गरीबा इस्लाम शुरू भी गरीबन में थियो आ रहंदो भी गरीबन में मुझे सुने साईं ये भी फरमाया त फतूबा लिल गुरबा क़यामत ताईं मां मोहम्मद जी मुबारक भी गरीबन के गरीब हन तकेन तो यार छाथन कुछ कोने बाबा बुधायो छा खणी आया मुझे ला छा चंदो दींदो। हजरत जाफर तैयार रज़ी अल्लाहु ताला ने फरमाया तो बुद्ध कुरान शरीफ शुरू करे चे तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। कुरान जो शुरू के बादशाह जी दिल में धक लगो अखिन का पानी शुरू थियो हथड़ा बधी अर्ज करे तो वो मोहम्मद करीम जा गुलाम ज्यादा कुरान न पढ़ जाए मता मुझो दम परवाद न थी वने मां कुरान जो ताब सही कोन त जाफर तैयार कुरान बंद कयो थोरो ही रोई करे पंजा गवर्नर घुराई गवर्नर आया चे वजीर काढिया वजीर भी आया सजी कौम घुराई तई सब विहारा तई वरी चे तो मोहम्मद करीम जा गुलाम वरी त कुरान शरीफ शुरू कर
आने गवर्नर भी वेठा, वजीर भी, सजी कौम भी, बादशाह भी वेठो। हज़रत जाफर तैयार वरी शुरू करे चे तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितशक़ा। कुरान शरीफ शुरू की। हाने नजाशी बादशाह भी रोए तो, वजीर भी रोयन था, गवर्नर भी रोयन था, सजी कौम भी रोए थी। हेदा मुझे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के शरीफ का हिजरत करे मदीने शरीफ में पहुतो आ। साईं जन पहिरीं नमाज जो वुज़ू कयो आ, वुज़ू करे उठा मसान रब सते सी बार जो आयतूं नाज़िल फरमायूं जंहिंमें ऐलान के मुझा हबीब करीम हुया त नजाशी बादशाह वारा गुनाहगार ऐबन में भरिया पिया। हिकु बार भी गुनाह खां वांदो कोन हुन, पर तो मोहम्मद करीम जे सौट जाफर तैयार खां कुरान ॿुधी ज़मीन ते रोइन ता मां रब अर्श मुअल्ला ते राज़ी थी चुको आहियां। जेको कुरान ॿुधी अखर खां पाणी हारींदो आहे न, मालिक जे महिरबानी थियण में काई देर न थींदी। खुदा जे कुरान में हुक्म थियो, ॿुध खुदा जो कुरान चए थो वइज़ा समिअू मा उनज़िला इलर रसूल तरा अयुनहुम तफीज़ु मिनद-दम'i मिम्मा अरफू मिनल हक़्क़ यक़ूलून रब्बना आमन्ना फकुतुबना मअश-शाहिदीन। कुरान में हुक्म थियो मुजाहिब जॾहिं उन्हनि ॿुधी उहा शइ जेका तो ते मां नाज़िल कई यानी कुरान, मुझा पैगंबर करीम जे तूं साम्हूं हुजनि हा त तूं ॾिसिया त क्यों उन्हनि जूं ॻोढ़ा ॻारनि पयूं, अञा ज़मीन ते ॻोढ़ो ई न किरे पियो त मां रब उन्हनि जा गुनाह माफ़ कंदो वञा पियो। को कुरान खे ॿुधी रोई बि त ॾिसे न तव्हां असां खिलंदा आहियूं, हे खिलण जो जहान न आहे, हे रोइण जो जहान आहे। कंहिं चयो आहे तव्हां असांखे त खिलो? कुरान त मना थो करे। खुदा जो कुरान तो चेतो फलियज़हकू क़लीलन वलियबकू कसीरा। कुरान चेतो खिलंदा घटि कयो, रोईंदा घणो कयो। हित जे घणो खिलंदो त क़यामत ॾींहुं रत रोइणो पवंदो, जे हित रोईंदो त क़यामत ॾींहुं खिलणो पवंदो। अदा रो रब जे भव खां तरी मुझे सुने रबी करीम साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ। साईं जन फरमान था पैदा कयो, इए भी फरमान था तव्हां दिल जा पक्का हो, फइल्लम तबकू तव्हां अंदर जा सख्त आयो, रो न था। साईं जन फरमान था फतबाकू रोण जी सूरत कंदा कयो, मन रब तव्हां जे निमाणी सूरत ते नज़र करे रब तव्हां जा गुनाह माफ़ करे। अर्ज़ कि में रोण जो जहान रो। साईं जन फरमान था वधीक ताजे अख मां पानी न निकतो आ, मख जे मथे जेतिरो पानी निकतो आ। मुझे सुन रबी करीम सही फरमाए तो अल्लाह ताला इन अख जे मथा जन्म जी बात थियो, पर मालिक जन्म जो दूहो भी हराम करे छॾियो आ। अर्ज़ क्यों रोइन था, कुरान ॿुधनि था, रोइन था। हेॾा कुरान में हुक्म थियो, हिक ॿिए खे चवनि पिया ॿुधो ॻाल्हि। वजीर गवर्नर बादशाह हिक ॿिए खे चवनि पिया, कुरान बि ॿुधनि पिया, रोइनि बि पिया। छा चवनि पिया? कुरान चए थो वमा लना ला नुमिनु बिल्लाहि वमा जाअना मिनल हक़्क़ वनतमउ अन युदखिलना रब्बुना मअल क़ौमिस सालिहीन। हिक ॿिए खे चवनि पिया वमा लना शाहे असांखे ला नुमिनु बिल्लाह, अञा अल्लाह ते ईमान न आणियो। हेड़ो कुरान ॿुधो आहे, वमा जाना मिनल हक़, असां वटि हक़ कुरान आयो आहे। सभई गॾिजी करे कलमो पढ़नि पिया, चवनि पिया यक़ूलून, चवनि पिया रब्बना आमन्ना फकुतुबना मअश-शाहिदीन। सारा जो सारा कलमो पढ़नि पिया, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो पढ़ी करे मुस्लमान थिया। हाणे पंहिंजे कयलनि गुनाहनि नज़र पिया चवनि पिया फकुतुबना मअश-शाहिदीन, रब असांखे नेकनि में लिखी छॾ। अल्लाह वरी रोई करे चवनि पिया वनतमउ अन युदखिलना
रब्बुना मअल क़ौमिस सालिहीन। और रब असां उम्मीद रखूं था असां के नेकन में तू दाखिल कंदी। अल्लाह फरमाए तो मौजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजा साईं मथे हथ खयूं बीठा खा हथ हेठ अञा न कयूं फ़असाबहुमुल्लाहु बिमा क़ालू हथ मथे न त हेठ न कयूं मां रब सभिनी जूं दुआऊं क़बूल करे छॾियूं। फ़असाबहुमुल्लाह कबूल कई अल्लाह उन्हनि जूं जेके जो चवनि पिया। क़ुरान चए थो मां कबूल कयो माने कलमो भी कबूल कयो माने मां अल्लाह ने जा गुनाह भी माफ कया पर मां रब फैसलो भी कयो त जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। इन कुरान जी दौलत जे करे कुरान के बुधी रोहण जे करे मां रब एडो मेहरबान थी पियो मान जो इते ही वेठा मां रब जन्नत जो भी फैसलो करे छॾियो मान। केड़ी अल्लाह जी कुरान वारन सां मेहरबानी आ। पोइ भी माण्हू रहिजी वञे चवे पंहिंजे क़िस्मत खे ईअं चइबो त तव्हां जी क़िस्मत टुटल आहे। हाँ हेड़े बरकत वारे कुरान जे हूंदे बि गुनाह पंहिंजा माफ़ न कराए। हाँ तरी मुझे सुणे रबी करीम साईं फरमायो आहे हर शइ टुटे टाको लॻंदो आहे पर क़िस्मत टुटे त टाको ई न लॻंदो। अचो पंहिंजी क़िस्मत ठाहियो। रब फरमाए थो मां कुरान जी दौलत जे करे जन्नत ॾेई छॾी साईं भला ॾेई करे ख़ुशि खसी ॾियनि तन। कुरान चए थो ख़ालिदीन फ़ीहा हमेशा रहंदा कॾहिं न। साईं भला या इन्हनि सां महिरबानी किन ॿियनि सां बि कुरान चए थो वज़ालिक जज़ाउल मुहसिनीन जेको बि नेकी वारो नेकी कंदो कुरान ॿुधी रोईंदो वेंदो मां रब जो अॼु बि उन्हीं सां इहो इक़रार वाइदो आहे। या नेकी करण वारनि सां अॼु बि मां मालिक जी मेहरबानी आहे। अचो कुरान सां ताल्लुक़ रखो कुरान खे ॿुधंदा कयो रोईंदा कयो। हे रण जो जहान आहे पर जे उहे इंसान जेके कुरान खे ॿुधी करे अञा कुरान ते टांका कनि था आहिनि न केतिरा इंसान आहिनि। कुरान चए थो वल्लज़ीन कफ़रू वकज़्ज़बू बिआयातिना उलाइका अस्हाबुल जहीम। जिन इंसान इनकार कयो कुफ्र कयूं असांजे निशान खे कूड़ो कयूं कुरान खे कूड़ो सम्झूं इहे जहन्नम जा संगती आहिनि जहन्नम खां इहे न निकिरी सघंदा। अल्लाह खां दुआ आहे रब सभिनी खे कुरान सां सचो ताल्लुक़ नसीब फरमाए कुरान सां वास्तो नसीब फरमाए। अदा कुरान खां सवाइ चाढ़ो कोन्हे वक़्तु इहो ई कुरान आहे जंहिंजे करे इंसान जी आबादी आहे। जिन जिन शहरनि में कुरान जूं तालीम आहिनि मस्जिदियूं आहिनि उहे शहर बि आबाद जिन में मस्जिदियूं बि न आहिनि कुरान जी तालीम न आहिनि अल्लाह ॼाणींदो उहे शहर तव्हांखे गैर आबाद न अल्लाह खां दुआ आहे रब सभिनी खे कुरान सां सचो ताल्लुक़ नसीब फरमाए ऐं सची दिलि सां इहा दुआ घुरो हिन दुनिया जे अंदरि रब रहाए त कुरान सां रहाए रब मारे त कुरान सां मारे रब क़यामत वारे ॾींहुं उथारे त कुरान सां उथारे। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।